सुबुह सां नंढा नंढा गुलड़नि जहिड़ा ॿारड़ा तकड़ तकड़ में तैयार थी स्कूल लाइ निकिरी वेंदा आहिनि। कॾहिं हू नेरनि में कुझु खाई सघंदा आहिनि त कॾहिं वटनि वक़्तु नाहे हूंदो। कुझु माइरूं खेनि लंच बॉक्स ॾींदियूं आहिनि त के वरी इहे लंच जा ख़र्च बर्दाश्त न आहिनि करे सघंदियूं ऐं ॿारनि खे ख़र्ची ॾेई माणियो वेंदो आहे, जंहिंमां ॿार 5-10 रुपए जा बिस्किट या समोसा वठी पेट जी बुख उझाईंदो आहे ऐं जॾहिं अहिड़ो ॿार घर ईंदो आहे त थको टुटो अची आरामी थींदो आहे। स्कूली निज़ाम में हूअं बि ॿारनि ते वधीक भार नज़र अचे थो। अॼुकल्ह मज़मून वधीक आहिनि ऐं मज़मूननि जा किताब ऐं कापियूं थेले खे वज़नी करे छॾींदियूं आहिनि। अहिड़ीअ सूरत में ॿारनि जी ग़िज़ाई हालत खे बहितर करणु अहमियत रखे थो। कमज़ोरीअ सबबि स्कूलनि में ॿारनि जी हाज़िरी घटिजी सघे थी। अहिड़ी कमज़ोरीअ खां बचण लाइ ॿारनि खे जेकॾहिं स्कूल में रिसेस दौरान गर्मा गर्म सेहतमंद खाधो मिले त इहो कंहिं नेमत खां घटि न हूंदो। अहिड़े अमल में सभ खां पहिरियों क़दम वफ़ाक़ी तालीम वारी विज़ारत तरफ़ां खयो वियो आहे। शुरूआती मरहले में वफ़ाक़ी तालीम खाते जे मातहत हलंदड़ 40% स्कूलनि में हफ़्ते में मंझंदि जो खाधो फ़राहम करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। ख़ासि तौर ते 20 स्कूलनि खे मुफ़्त खाधो ॾिनो वेंदो ऐं इहे स्कूल तरनौल ऐं नेल्लोर सेक्टर्स में वाक़िआ आहिनि। अहिड़ो ऐलान तालीम वारे सेक्रेटरी मुहिउद्दीन अहमद वानीअ कयो आहे। हुकूमत जो सहकार फलाही इदारो अलाहवाली ट्रस्ट करे रहियो आहे। वधीक चयो वियो आहे त 2 महीननि में इहो प्रोग्राम सभिनी प्राइमरी स्कूल्स में शुरू कयो वेंदो। ख़्याल रहे त पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में लखें ॿार कमज़ोरीअ जो शिकार आहिनि। ॿारनि खे स्कूल में खाधो खाराइण सां तालीमी सरगर्मियुनि खे हथी मिलंदी ऐं सेहतमंद सरगर्मियुनि में वाधारो थींदो। यादि रहे त इस्लामाबाद जी तालीम खाते इहो पहिरियों क़दम नाहे खयो। इन खां अॻु भारत में वॾे पैमाने ते स्कूल जे शागिर्दनि खे मुफ़्त खाधो फ़राहम कयो वेंदो आहे। बाक़ाइदा खाधो फ़राहम कंदड़ वेन्स मुख़्तलिफ़ स्कूलनि में वक़्त ते पहुचंदियूं आहिनि ऐं खाधे में दालियूं, भाॼियूं, कणक ऐं चांवर शामिल हूंदा आहिनि। जेकॾहिं खाधे जो मसइलो हल थी वञे त स्कूलनि में ॿारनि जी दाख़िला जी शरह में वाधारो थी सघे थो। ॿिए पासे सिंध हुकूमत जेतोणीकि तालीम खाते में बहितरीअ जूं दावाऊं कंदी रहंदी आहे, तंहिं बावजूदि स्कूलनि में बुनियादी सहूलियतुनि जी फ़राहमीअ जी शिकायतुनि जो ख़ात्मो नाहे करे सघी। केतिराई स्कूल बिजली, पाणी, फर्नीचर ऐं इमारत खां सवाइ हली रहिया आहिनि। दुनिया पंहिंजे नौजवाननि खे मुल्क जो असासो सम्झंदे ज़बरदस्त प्रोग्राम मुतारिफ़ कराए रही आहे ऐं तालीमी मैदान में शागिर्दनि खे अॻिते आणण लाइ सिंध सरकार खे बि फलाही इदारनि सां गॾिजी स्कूलनि में बुनियादी सहूलियतुनि जे ख़ात्मे खां पोइ मुफ़्त खाधो फ़राहम करण वारो प्रोग्राम शुरू करण ते गौर करणु घुरिजे।